कोमल जे कातिलन के फांसी दो, लेला जे कातिलन के फांसी दो, लेला जे कातिलन के फांसी दो। कुईबान कुईबान रानीवन रानीवन कुईबान कुईबान जी नाज़रीन, अक़लियती बिरादरी का मुसलसल नाइंसाफ़ी पारा मेघवाड़ बिरादरी और सिविल सोसाइटी पारा एहतजाजी रैली न्यू कराची 7 नंबर का गड्ढा प्रेस क्लब तक कटी वही। अक़लियत बिरादरी का जबर नाइंसाफ़ी और मंदिरन की बेहुरमती रोज़ ब रोज़ डी जो मामूल बनियल है। अचो तो रैली में मौजूद अगवान से ॻाल्हि ॿोल था करियूं तो इन्हनि जो छा चवणु आहे। असल में ॾिसो न कि असां चवंदा आहियूं कि असां हिकु अहिड़े समाज जे अंदरि रहूं पिया जेके 21 सदी जी ॿी दाहे में असां ज़िंदगी बसर करे रहिया आहियूं, जंहिंजे अंदरि साइंस टेक्नोलॉजी जी तरक़ी सां सभु कुझु मुमकिन थी चुको आहे, जंहिंजी असांजी पुराणी जेके नस्लूं आहिनि हू तसवर बि कान करे सघंदियूं हुयूं। ऐं ॿी तरफ़ ॾिसूं था त ज़ुल्म एॾो त वधंदो वञे पियो जंहिंजो असांजी अचण वारी नस्लूं बि माना तसवर नथियूं करे सघनि। हिन जो असल में कारण सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त वॾेर की सिस्टम, बोतारनि जो सिस्टम, पटेलनि जो सिस्टम, जिते बि को मसइलो थींदो आहे त हुन खे दॿाइण जे लाइ ॿई धुरियुनि खे मिलाइण जी न कि जेके ज़ालिम आहे हुनखे सज़ा ॾियण बल्कि हुननि खे बचाइण जे चकर में हू मज़लूमनि खे बाक़ाइदा सां हुननि जे घर वञी करे सलाह कराइण जे चकर में लॻा पिया हूंदा आहिनि। जेसीं ताईं हीअ सलाह जो सिस्टम बंदि कान थींदो, ज़ालिमनि खे सज़ा कान ईंदी, तेसीं ताईं मां नथी सम्झां कि कॾहिं कंहिंखे इंसाफ़ मिलंदो, छो कि इंसाफ़ हिकिड़ो अपाहिज थी चुको आहे ऐं कानून जेके आहे हू कोमा में वेल आहे। हिन जे लाइ थी सघे कि असांखे अञा वधीक महिनत करण जी ज़रूरत आहे ऐं अक़लियत बिरादरी खे सभु मिली करे उथी करे गॾिजी आवाज़ बुलंद करणु खपे। जीअं असां अॼु हिते प्रेस क्लब ते गॾु थिया आहियूं, गड्ढा प्रेस क्लब ते गॾु थिया आहियूं, ईअं ई हीअ असांजो सिलसिलो जारी रहे त ज़रूरु असांखे यकीन आहे कि असां हिकु ॾींहुं ज़ालिमनि खे सज़ा ॾियराई दम वठंदासीं। अच्छा, अक़लियती जेके नुमाइंदा आहिनि तव्हांजा, उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे हिन ज़ुल्म, हिन जबर, हिन नाइंसाफ़ी, हिन ॾाढाई जे बारे में? अच्छा, जेकॾहिं ॾिसो नुमाइंदनि खे त सिर्फ़ु वोट वठणा हूंदा आहिनि, पोइ हुननि खे जेके मज़लूम आहे हू बि ॾींदा आहिनि, ज़ालिम बि वोट ॾींदा आहिनि। हुननि खे त ॿिन्ही धुरियुनि खे गॾु वठी हलणो हूंदो आहे न। जेकॾहिं हू ज़ालिमनि खां फिटाइनि था तॾहिं बि हुननि जो गाॾो नथो हले, जेकॾहिं मज़लूमनि खां फिटाइनि था तॾहिं बि हू हमेशह चाहींदा आहिनि त ॿिन्ही धुरियुनि में सलाह थी वञे ऐं हुननि जी कोशिशि अक्सर इहा ई हूंदी आहे। ऐं अक्सर असांजो जेके नाइंसाफ़ियूं थियनि पियूं हुननि जी वजह बि इहो ई नुमाइंदा ई आहिनि, जिते मज़लूमनि जो बि साथ ॾेई करे ऐं न ऐवाननि में वेही करे न, हालांकि हू ग़रीबनि जे वोटनि सां ईंदा आहिनि, पर ग़रीबनि जे लाइ ऐवाननि में आवाज़ उथारणु हुननि जे लाइ हिकिड़ी मज़ाक़ जी ॻाल्हि हूंदी आहे। हू हिन ॻाल्हियुनि खे मज़ाक़ में वठी मज़लूमनि खे किथे न किथे मज़लूमनि खे ज़ालिमनि खे सपोर्ट कंदा आहिनि, किथे न किथे ज़ालिमनि खे सपोर्ट करे पुलिस बि हुननि जे अंडर में हूंदी आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे कि ज़ालिम तेसीं ताईं मज़बूत हूंदो आहे जेसीं ताईं मज़बूतनि जा हुननि जे मथे हथ हूंदा आहिनि, न त ज़ालिम कुझु बि न आहे। इहो ॿुधायो त तव्हांजे अक़लियत बिरादरी सां जेके मुसलसल मसइला थियनि पिया ऐं तव्हांजा नुमाइंदा बि ऐवाननि में वेठा आहिनि, इक़्तिदार में वेठा आहिनि, न रुॻो मेघवाड़ पर भील कोली सभिनी ज़ातियुनि जा तक़रीबन वेठा आहिनि, पोइ बि छो इहो तव्हांखे नाइंसाफ़ी आहे? दादा, असांखे नुमाइंदा जेके आहिनि उहे हर बिरादरी में असांखे हिकिड़ो हिकिड़ो नुमाइंदो ॾिनल आहे। अच्छा, हाणे केटी बंदर खां वठी कराची ताईं, कराची खां वठी कश्मीर ताईं असांजी अक़लियत बिरादरी जेके असांजे तक जा चूंडियल वोटर जंहिंखे असीं वोट ॾेई चूंडींदा आहियूं, हुननि वटि जॾहिं को बि मसइलो खणी पहुचंदा आहियूं त हू चवंदो तव्हां पंहिंजे नुमाइंदनि वटि वञो। असां जॾहिं पंहिंजे नुमाइंदनि वटि वेंदा आहियूं, जॾहिं पंहिंजे नुमाइंदा असांजी आबादी पॉपुलेशन जे हिसाब सां तव्हां ॾिसो त असांजी आबादी केतिरी वसी आहे। थर खां वठी उमरकोट, मिरपुखास डिवीज़न खां वठी हर जाइ ते असांजी अक़लियती बिरादरी आहे ऐं उन में असांजो हिकिड़ो नुमाइंदो आहे। जॾहिं हुन वटि केरु माण्हू पहुचंदो आहे त हू चवंदो त बाबा आउं हेतिरी बिरादरी मूंखे संभालणु ॾाढो परेशानी थिए थी। असां इहा सॼी सियासी क़यादत, जेतिरी बि सियासी क़यादत आहे हुनखे इहा अपील था कयूं त जेके 10 MNA आहिनि असांजा, शायदि हिते जेतिरा बि माण्हू असांजा आयल आहिनि उन्हनि में कंहिं बि हिकिड़े माण्हू असांजे MNA खे कोन्ह ॾिठो आहे, न ई कॾहिं असांजो को MNA असां खां मिलियो आहे, न ई असां हुननि जे दरनि ते माना असांखे इज़त मिलंदी आहे, न कोई वेंदा आहियूं।
त हाणे असीं इहो था चऊं भई तक जा नुमाइंदा जेके आहिनि असांजा त हुननि वटि उन्हनि खे तव्हां पाबंद कयो त भई जिते बि अक़लियत बिरादरी सां नाजाइज़ी थिए थी त उते जे तक जा नुमाइंदा असांजी सहायता कनि ऐं हुते जे तक जो नुमाइंदो जेको आहे हर ॻाल्हि में असांखे जंहिं महिल वोट असां खां वठे थो असांजे वोट ते कामयाबु थिए थो त पोइ असांखे इंसाफ़ लाइ ॿियनि जे दरनि ते छो थो मोकिले। असांजी सभिनी खां अपील इहा आहे त जेको असांजे तक जो नुमाइंदो आहे उहो असांजी सार संभाल लहे ऐं जेकॾहिं न त पहिरीं जीअं हुआ यूं ई हुआ उन हिसाब सां वोट कयो पोइ जेके असांजा जेकर अचनि था माण्हू चूंडिजी तव्हां सभु सीटूं सेठियुनि खे ॾेई छॾियो आहिनि जंहिंमें असांजे MNA 10 आहिनि तंहिंमें अक़लियत बिरादरी जो शेड्यूल कास्ट जे हिसाब सां हिकिड़ो बि नुमाइंदो न आहे। ॿिया कहिड़ी बिरादरी जा आहिनि? साईं सभु अपर कम्यूनिटी जा आहिनि। तव्हां ॾिसी वठो PTI जा 3 MNA आहिनि सभु लोहाणा वाणिया माली ठीकु आहे। जेकॾहिं पीपल्स पार्टी में बि आहे तॾहिं बि अपर कम्यूनिटी जो माण्हू आहे। MNA तौर ते असांजो को बि नुमाइंदो न आहे। अच्छा इन जी छा वजह आहे? इहा हिकिड़ी मतिलबु तव्हां पंहिंजी कम्यूनिटी जी कोताहियूं आहिनि या हुकूमत जूं कोताहियूं? साईं इन में कोताहियूं हुकूमत जूं आहिनि। हू एतिरे जॾहिं ॾिसे थी त बाबा जॾहिं हिते ही शेड्यूल कास्ट आहे जेको हिंदू कोली भील मेघवाड़ जेतिरियूं बि बिरादरियूं आहिनि ओड बागड़ी हिननि जे माण्हू खे कॾहिं नुमाइंदगी कोन था ॾियनि ऐं हिते जेतिरो बि माण्हू इलेक्शन चूंड खटींदो आहे त सिर्फ़ु इन जे वोटनि सां खटींदो आहे न त पोइ घटि में घटि उन्हनि माण्हुनि खे त तव्हां हुननि जा त नुमाइंदा ॾियो। जेकर हुननि जा नुमाइंदा नथा ॾियो त महिरबानी करे हुननि माण्हुनि खे त पाबंद कयो जेके माण्हू हुननि जे वोटनि ते अचनि था असेंबलियुनि में। असां कोन था चऊं त भई असांजे माण्हुनि खे तव्हां नुमाइंदगी ॾियो पर तव्हांजे असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हुननि खे असीं पुरज़ोर अपील कयूं था त बाबा जेकर थर में वाक़िया थियनि था त थर जो जेको अरबाब लुत्फ़ुल्ला आहे या जेके बि उते जो MNA आहे महेश मलाणी साहिबु उहो बि अपर कम्यूनिटी जो माण्हू आहे ऐं तक़रीबन मेघवाड़ मामले में कॾहिं बि हुन कंहिं बि मेघवाड़ जी रूप सहायता न कई आहे। त असां इहा था चऊं त बाबा असांजे चूंडियल नुमाइंदनि खे बि पाबंद कयो वञे। असां सिर्फ़ु असांजी अक़लियत बिरादरी जे नुमाइंदनि ते असीं तनक़ीद कोन था कयूं असां उन्हनि सभिनी सियासी नुमाइंदनि ते तनक़ीद कयूं था जेके असांजे वोटनि सां चूंडिजी अचनि था। पोइ जंहिं महिल असीं उन्हनि जे दरनि ते वञूं था त तव्हां असांखे सिधो चयो वञे थो त बाबा तव्हां पंहिंजे नुमाइंदनि वटि वञो ऐं जेकॾहिं असांजे नुमाइंदनि वटि वञूं था त हुननि खे मिलियल ई हिकिड़ी ख़ैरात आहे ऐं ख़ैराती सीट वारा जेके उहे ॻाल्हाईंदा कोन्हनि उहे मज़लूमनि वांगुरु जीअं असां ईअं उईअं जा ईअं उते बीठल हूंदा आहिनि त बाबा हाणे असां वधीक ॻाल्हाईंदासीं त नेक्स्ट टाइम में असांखे अलाए वोट सीट मिलंदी अलाए कोन मिलंदी इहा ई ॻाल्हि हूंदी आहे। त असां इहो पुरज़ोर इहा ई अपील कयूं था वज़ीर आला सिंध खां चाहे प्राइम मिनिस्टर सां पाकिस्तान खां उनखां अलावा सभु आला क़यादत खां नवाज़ लीग खां बि नवाज़ लीग जा बि 2 MNA आहिनि 2 अपर कम्यूनिटी जन कॾहिं बि असांजे कंहिं बि मसइले ते असां सां गॾु कोन बीठा आहिनि। चाहे एतिजाज हुजे वधि खां वधि जेको पाकिस्तान हिंदू काउंसिल जंहिंखे असीं चऊं पाकिस्तान हिंदू काउंसिल आहे उन पाकिस्तान हिंदू काउंसिल जो कंहिं बि नियाणी जे रेप केस में क़तल में का मुज़म्मती बयान बि कोन ईंदो आहे। उते अचण त वॾी ॻाल्हि आहे पर को मुज़म्मती बयान ॾियनि उहो बि हू कोन था ॾेई सघनि। अलाए उन्हनि जूं कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि जेका हू असांजी अक़लियती बिरादरी जे जेके शेड्यूल कास्ट ख़ासि करे जेके बि असीं तबिको शेड्यूल कास्ट जो तबिको आहे उन ते ठुप ॻाल्हाइण लाइ उन्हनि जा चप सिबियल आहिनि। अच्छा हिंदू काउंसिल में तव्हांजे जेको शेड्यूल कास्ट जा जेके उहिदनि ते केतिरा माण्हू आहिनि? साईं हिंदू काउंसिल में शेड्यूल कास्ट जा उहिदेदार त असांखे ख़बर कोन्हे पर असांजा मेंबर केतिरा आहिनि उहो बि कोन्हे। शेड्यूल कास्ट जो 0 आहे। जेकॾहिं हू आहिनि त असांखे वज़ाहत कनि त बाबा हीअ तव्हांजा नुमाइंदो आहे पाकिस्तान हिंदू काउंसिल में इन जे गले खां वठो त असां पाण ई गले में झलंदासीं। असांखे का ख़बर ई कोन थी पए त हुन अच्छा जेके असांजा मेंबर आहिनि उहे बि असांखे नथा ॿुधाइनि त असां हिंदू काउंसिल जा मेंबर आहियूं ऐं हू ज़ाती मुफ़ाद हासिलु करे पंहिंजा बब भरीनि था। सही आहे उन असांखे कंहिं बि इहो कोन चयो आहे त असांखे त बाबा आउं हिंदू काउंसिल जो मेंबर आहियां ऐं असीं तव्हांजे लाइ हिन मामले ते ई मदद कयूं था। ऐं जेके असांजा हींअर बि जेके हुते माण्हू असांजा इस्लामाबाद जे धरणे में विया हुआ हुननि जा ज़ाती मुफ़ाद हुआ। कंहिं बि असांजे मुमल मेघवाड़ जो वाक़ियो उन खां पहिरीं जो थियल हो उन खां पोइ केतिरा ई वाक़िया तव्हां ॾिसो था रोज़ु थियनि था पर कंहिं बि हुते असांजे एतिरा मुंहिंजे ख़्याल में हज़ारनि जे तइदाद में असांजा माण्हू विया ऐं हुन में अॻुवाण बि काफ़ी हुआ। हुन में हिंदू काउंसिल जा मेंबर जेके शेड्यूल कास्ट जा उहे बि हुआ पर हुननि कंहिं बि हिकिड़े पॉइंट ते बि कोन ॻाल्हायो त बाबा हिननि असांजे हिननि ज़ातियुनि खां को सिंध में ज़ुल्म आहे पाकिस्तान में ज़ुल्म आहे पंजाब में ज़ुल्म आहे हिननि जो को तदारक कयो कंहिं बि का ॻाल्हि कोन कई आहे। असां हुननि में इहो त अपील कयूं त बाबा हुननि में बि नुमाइंदगी ॾिनी वञे न असांखे छाजे करे कोन था ॾियनि बाबा जंहिंखे बि अवी नुमाइंदो ॾियो जंहिंखे अवां तव्हांखे सुठो लॻे थो उहो उनखे नुमाइंदो चूंडियो पर घटि में घटि असांखे ॿुधायो त भई हीअ तव्हांजो नुमाइंदो आहे। जेकर तव्हां खां को बि तव्हांजी तकलीफ़ थिए थी तव्हां हिन वटि वञो। हिते असांजा माण्हू हुते हिंदू काउंसिल जे दफ़्तरनि जा चकर कटे कटे हुननि खे जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि जेके पाणी जे लाइ हिते को मंदरु ठहियो हू छोकिरो आयो आहे असांजो का हिते जो मक़ामी माण्हू आहे हू घटि में घटि 100 चकर कटे चुको आहे पर हुनखे सिर्फ़ु इहे पेशियूं ऐं इहे ॾिनियूं वेंदियूं आहिनि त बाबा तव्हां हफ़्ते ते अचिजो 15 ॾींहंनि ते अचिजो कम खां अंगूठो आहे। जो असांजो मेन
मेन इशू इहो आहे त असांजे जेकी अक़लियत बिरादरी सिंध में रहे पई इन्हनि सां डेली जा हर रोज़ जा कॾहिं कड़ियो गवर में मंदर ते मसइलो थिए, कॾहिं टंडो अलायर में मंदर ते मसइलो थिए, कॾहिं छोकिरियूं हिकिड़ा खणी वञनि उनजो हिकिड़ी राति में उनजो मज़हब चेंज करी उनखे का ख़बर कोन थी कहिड़ी हंध ते जीअं खणी वञनि अहिड़े हिसाब सां खणी का ख़बर कोन थी पए। उन असांखे छोकिरी अगरि मिले थी त कोर्ट में अहिड़े तरीक़े से मिले थी उनजी बि का ख़बर ई कोन्हे, जेका माइटनि सां मिलणु नथो ॾिनो वञे। उनखां अलावा हींअर जेके रेप जा मामला तव्हां हींअर 3 मामला ॿुधा, जेके मूमल जो हुजे चाहे लेला जो हुजे चाहे राणी जो हुजे, इहो अहिड़े नमूने खणी विया घरां खां खणी अगवा करी उनखे तशदुद करी उनखां अहिड़े नमूने। उनखां अलावा जेके मूमल आहे त जेके उनखे इंसाफ़ न मिलण जी सूरत में 14 महीना ताईं जेकॾहिं कोर्टनि में केस हलियो चाहे पुलिस जे अंडर में केस हलियो, उनखे इंसाफ़ न मिलण जे सूरत में हू बाक़ाइदा उनजी पंहिंजी ज़िंदगी विञाई लेकिन उनखे इंसाफ़ न मिलियो। तो असां मेन मसइलो इहो आहे त असां जेके सिंध में रहूं पिया, असां असल सिंध जा रहवासी आहियूं, असां पाकिस्तान जी रहवासी आहियूं, असल असां रहवासी आहियूं। असांखे पाकिस्तान जे शेरनि जे मुताबिक़ असांखे हुकूक ॾिनो वञे ऐं असांखे ग़रीब माण्हू आहिनि उहे पंहिंजे घरनि में सुकून सां रही सघनि। असांखे इहो इंसाफ़ मेन शइ, असांखे इहो असांजे लाइ सिक्योरिटी आहे त इहो ई मेन शइ त माण्हू पंहिंजो सुकून सां रही सघे। असां चीफ ऑफ आर्मी असांजे इमरान खान वज़ीर आज़म इमरान खान, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, सईद मुराद अली शाह साहब, IG सिंध, सभिनी खे असां इहो अर्ज़ु था कयूं त असांजी अक़लियत बिरादरी का जेकी मसइला आहिनि उन्हनि ते नज़र विझी असांखे बाक़ाइदा रहण जो हक़ ॾिनो वञे त इन्हनि जी महिरबानी थींदी। असां ॾिसो हिते जेकॾहिं असां सां ज़ुल्म जी ॻाल्हि कजे थी त माना रोज़ जो हिकु ॾींहं जे अंदरि कई वाक़िया नज़र अचनि था, त कॾहिं मूमल जो त कॾहिं लेला जो त कॾहिं राणी जो। त अहिड़ा वाक़िया ईअं सम्झो त असांखे विरसे में मिलियल आहिनि, असां भोॻियूं पिया। त असांजो अॼु अचण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त असांखे इंसाफ़ नथो मिले। छो जो जेकॾहिं इंसाफ़ थिए आहे त इहे वाक़िया ॾींहं ॾींहुं वधनि कोन पिया। छो जो अञा हिकु वाक़े खे 2 ॾींहं कोन था थियनि त 4 वाक़ियो तयारु थियो बीठो आहे। त असांजी आला अख़िरनि खे इहा गुज़ारिश आहे त अकेलती बिरादरी खां जेके बि मसइला आहिनि त बराए महिरबानी हाणे तव्हां पंहिंजी निंड मां उथियो ऐं इन्हनि बिरादरी जा मसइला हल कयो, न त इहे वाक़िया ॾींहों ॾींहुं वधंदा वेंदा। इहे मूमल रोज़ जो क़तल थींदी रहंदी या लीला रोज़ जो क़तल थींदी रहंदी, पर असां आख़िर तंग थी करी लेट असां बि ॿाहिरि निकिरंदासीं। त असांजी इहा ई गुज़ारिश आहे त जेके वाक़िया थियनि पिया बराए महिरबानी इन्हनि जो फ़ौरन नोटिस वठी इन्हनि में जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करी उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे, ताकी अॻियां कंहिंजी नियाणी या मूमल क़तल न थिए, अॻियां कंहिंजी नियाणी लीला या क़तल न थिए।